अस्सलाम वालेकुम। सुबह STV न्यूज़ हाँ वाली मोहम्मद जाड़ो नज़र विझो था मीरपुर बठोरो खां अली अकबर बुकेरो जे रिपोर्ट ते। नाज़र मीरपुर बठोरो जे मेन रोड में खड़ा पवण सबब हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। ट्रक मां बोरियूं किरण सबब वाटड़ो नौजवान ऐं हिकु औरत ज़ख़्मी थी पिया। इन सिलसिले में मीरपुर बठोरो जे मेन स्टॉप ते रोड में खड़ा हुजण सबब सारियुनि जे बोरियुनि सां भरियल ट्रक मां बोरियूं वाटड़ुनि मथां किरी पयूं, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल ते गुज़रंदड़ नौजवान अली शेर ऐं संदसि ससु सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिनखे फौरी तौर ते तालके अस्पताल मीरपुर बठोरो मुंतक़िल कयो वियो, जिथे खेनि तुबी इमदाद ॾिनी वई, जॾहिं त ज़ख़्मी औरत खे वधीक इलाज लाइ सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे। यादि रहे त मीरपुर बठोरो जे मेन स्टॉप ते खड़ा पवण सबब ऐं हद दख़लनि सबब रोड सोड़ा थी वञण सबब हादसा मामूल बणिजी विया आहिनि, जॾहिं त शहर खे बाईपास हुजण बावजूदि हेवी ट्रैफ़िक जो शहर मां गुज़रणु मामूल बणिजी वियो आहे, जंहिं सबब शहरवासी हादसनि ऐं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि।